कंडियारो में टाउन कमेटी कंडियारो जो अमलो वीज़ा ते वियल। शहर सॼो गंदगी जे वर चढ़ी वियो। टाउन जी सॼी बजट खाजी वई। महीननि खां डिग मशीन ख़राब। इन जा पीएमओ वटि पैसा नाहिनि जो उनखे ठहिराए। शहर जो पाणी कढाए नई आयल मशीनूं बि खपी वयूं। बाक़ी सखड़ा टपर टाउन में पियल। पब्लिक हेल्थ जी करोड़ रुपया बजट हूंदे बि तालुके जो को बि कमु न थियो। इन्हनि जा नवां ऐं जनरेटर आयल अलाए काॾे विया। आख़िर डीसी साहिब इन कुधे अमल जो नोटिस छो नथो वठे। अहिड़ी तव्हां कंहिंखे कयूं। हितां जे सियासी समाजी ऐं शहर जो दर्द रखंदड़ धुरनि मीडिया हाॾो बयानु कयो। सोशल वर्कर वाजिद अब्बासी साबित सुमरो हुबदार मीर बहर ऐं ॿियनि जो त तमामु वॾी बजट हूंदे बि सफ़ाई जो कमु अणपूरो आहे। हिननि DCO नौशरो फिरोज़ खां घुर कई त कंडियारो टाउन जो सफ़ाई जो किरायो ॾिनो वञे ऐं ऑफिस जे मनपसंद अमले रिकॉर्ड चेक करे वीज़ा ते वेठल अमले खां कमु वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।